अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तो, मां तव्हांजो थोराइतो आहियां जो तव्हां मूंखे इज़त ॾिनी, मान ॾिनो, तव्हांजो मां थोराइतो आहियां। वरी तव्हांजी महिरबानी, अलाह तव्हांखे वधाए ऐं तव्हां ॿाहिरि जूं महिरबानियूं आहिनि, दुआऊं आहिनि। मां ड्राइवर आहियां ऐं मां सिर्फ़ु ड्राइवरी कंदो आहियां, गाॾी मुंहिंजी पंहिंजी न आहे। गाॾी कंहिं मालिक जी आहे, मां ड्राइवरी कंदो आहियां, मुंहिंजी मज़दूरी आहे। ऐं मां हे मैसेज ॾियणु चाहियां पियो, जेके ड्राइवर मालिक नवां गाॾी वठनि था ऐं बग़ैर उस्तादी जे गाॾी हलाइनि पिया, जंहिं सूरत में नुक़सान बि थियनि था, जानी माली नुक़सान थियनि था ऐं पंहिंजो अलाह ख़ैरु करेनि, पंहिंजो नुक़सान बि बचाइनि ऐं गाॾी जो बि नुक़सान बचाइनि। जंहिं सूरत में मां हीउ वीडियो सिर्फ़ु उन्हनि जे लाइ आहे जेके नवां गाॾी वठनि था ऐं नवां महीने जे लाइ या 15 ॾींहंनि जे लाइ ड्राइवर खे रखी करे वरी ड्राइवर खे कढी छॾनि था ऐं पाण गाॾी हलाइणु शुरू करनि था। चवनि था असां सिखी वियासीं। सिखिया ईअं न आहे, सिखिया हिकिड़ी वॾी शइ आहे, सिखिया हिकिड़ी वॾी शइ आहे, उस्ताद वॾी शइ आहे। भले तव्हां सिखी वञो बि, ड्राइवर लाज़मी आहे, ड्राइवर लाज़मी आहे। तव्हां किथे पंहिंजे शौक़िया तौर ते या मज़े जे हिसाब सां या शौक़ जे हिसाब सां या मज़ो थो अचे गाॾी हलाइण में, तव्हांजी पंहिंजी मिल्कियत आहे, भले तव्हां हलायो। पर मां सिर्फ़ु एतिरो चवणु चाहियां थो त तव्हां गाॾी पाण जेकी हलायो था न हलायो, ड्राइवर खां सवाइ गाॾी पाण न हलायो। ड्राइवर आहे, भले तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अचे त तव्हां लाइक ऐं सब्सक्राइब ऐं शेयर कजो। अगरि तव्हांखे न अचे बि, तव्हांखे अलाह वधाए, अलाह ख़ुशि रखे। मुंहिंजी तव्हांखे हमेशह दुआऊं हूंदियूं, अलाह जे अमान में हूंदव, अलाह जी रहमत में हूंदव, पंहिंजे माउ पीउ जी दुआनि में हूंदव। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं गाॾी हलाइण जो सिर्फ़ु तरीक़ो सांझी आहे, सिर्फ़ु तव्हां तकड़ि न कयो, जेतिरो थी सघे तकड़ि न कयो। भले उहो निकिरी वञे 5 मिंट तव्हां पोइते पुॼंदव या कलाक पोइते पुॼंदो त सलामत न। बसि मुंहिंजी तव्हांखे रिक्वेस्ट आहे हथ ॿधी त तव्हां सिर्फ़ु पंहिंजे हथ ते ऐं ज़हन ते कंट्रोल कयो, एक्सीलेटर घटि ॾियो, पंहिंजी एहतियात सां गाॾी हलायो। ऐं ओवरटेक जॾहिं तव्हां गाॾी को ईअं क्रॉस कयो था न, त तव्हां साॼे हथ ते वञी करे तव्हां मिंट में हिकिड़ो एक्सीलेटर ॾेई करे चओ त जल्दी निकिरी थो वञा, साम्हूं गाॾी अचे थी। पर साम्हूं गाॾी जेकी अचे थी न, उहा पंहिंजे पावर में अचे थी, फुल स्पीड में ओवरटेक थी वञे। तूं रॉन्ग साइड वञे थो, उहो रॉन्ग साइड नथो अचे, उहो पंहिंजी साइड ते अचे थो। तूं रॉन्ग साइड वञे थो, तूं जेको आहे न, तोखे सबुरु करिणो आहे, 1 मिंट न लॻंदो। भले उहो अचे क्रॉस करे वञु, पोइ तूं बिस्मिल्लाह कहीं हले वञु पंहिंजो साॻी रस्तो वठी करे। कोई तकड़ न आहे, कोई जल्दी न आहे, कोई परेशानी न आहे, कोई टेंशन न आहे। अगरि तव्हां ईअं जल्दी में ॾिसंदव न, अॻ में मिंट में तव्हां ईअं टर्न ॾेई करे तव्हां थोरो अॻिते वेंदव त ओॾो परियों साम्हूं ईंदी गाॾी आम्हूं साम्हूं लॻी, इहो थींदो ओवरटेक। तव्हांखे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त तव्हां वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सिर्फ़ु तव्हां पंहिंजो एहतियात कयो। अलाह तव्हांखे वधाए। ड्राइवरी को मसइलो न आहे, पर उस्तादी बि ज़रूरी आहे, तव्हां उस्तादी वठो। जो उस्तादी नथा वठो त तव्हां तकड़ि न कयो, तकड़ि में नुक़सानु आहे, ॿियो कुझु बि न आहे। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजो नालो शहज़ाद अली आहे, पाण सिंधी आहियां, ज़िला जैकोबाद, तालुका ठुल में मुंहिंजी रिहाइश आहे। मां ग़रीब मिसकिन आहियां, पंहिंजी रोज़ी कंदो आहियां बचड़नि जे लाइ, जेको अलाह मूंखे नवाज़ियो आहे, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿाहिरनि जी दुआ आहे। मां ड्राइवरी कंदो आहियां, मूंखे पंहिंजी काई बि गाॾी न आहे, न मूंखे मोटरसाइकिल आहे, न मूंखे का कार आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां ड्राइवरी कंदो आहियां। तव्हां भाइनि जूं दुआयूं, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां जेतिरो एहतियात कंदव, पाण खे बचाईंदव। अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा हाफ़िज़।